सिंध हेडलाइन न्यूज़ का सारे देखने वालों को सलाम। आजकल सिंध में बीमारी का फैलाव हो रहा है। लिम्पी स्किन वायरस जब किसी जानवर को मुतासर करता है तो उसमें जानवर के जिस्म पे दाने नमूदार होते हैं जो जिस्म के अंदर फैलते हैं और ज़ुबान पर भी आ जाते हैं। जिस तरह इंसानों को चीचक या चिकन पॉक्स की बीमारी होती है या जानवरों में शीप पॉक्स बीमारी मिलती है, ये भी इसी तरह की एक बीमारी है। इसमें तशवीशनाक बात यह है कि इसके बचाव के लिए इस वायरस की कोई वैक्सीन नहीं। सूबाई हुकूमत की कोशिश है कि जल्द वैक्सीन बरामद की जाए, लेकिन अभी वफाकी हुकूमत की मंजूरी की ज़रूरत है। वफाकी हुकूमत को चाहिए कि जल्द अज जल्द वैक्सीन की मंजूरी दे ताकि इस वायरस के फैलाव को रोका जा असांजी सके। यूपी नारेजाणीअ में बराड़ीअ में वायरस पकड़ी चुको आहे। असांजे ॿिनि गाबनि खे लॻी वियो आहे ऐं ॻंढा निकिरी विया आहिनि। उन्हनि में जीवड़ा बि थी विया आहिनि ऐं ॿाकरे माल जा नंढड़ा फर बि मरी विया आहिनि। बराए महिरबानी असांखे वैक्सीन करायो ॾिनो वञे। असीं हैदराबाद बराड़ी शहर खां ॻाल्हायूं पिया, झंडो नारेजा खां। असांजे माल में वायरस अची वियो आहे, टंगियूं सुॼी पियूं आहिनि ऐं उनखे दाणा दाणा जेके आहिनि न सॼे जिस्म ते थी विया आहिनि। बराए महिरबानी असांखे वैक्सीन कराए ॾियो, जीअं त असांजो गुज़र सफ़र इन ई माल ते आहे ऐं असांखे महिरबानी करे वैक्सीन कराए ॾियो। वायरस इलाही तेज़ीअ सां फैलिजे पियो, इलाही माण्हुनि जा माल मरी वियो आहे ऐं असांजे माल में बि इहो वायरस लॻो आहे। तक़रीबन हीअ कल्ह हिकिड़ो गाबो हो, अॼु 2 थी विया आहिनि, सुभाणे 3 थींदा, 4 थींदा ऐं महिरबानी कयो असांखे वैक्सीन कराए ॾियो। ऐं जीअं त असांजो गुज़र सफ़र इन ई माल ते आहे, तव्हां ॾिसी सघो था माल जे जिस्म ते दाणा दाणा थी विया आहिनि सॼे खे ऐं ॿिन्ही गाबनि जूं टंगूं बि सुॼी पियूं आहिनि। महिरबानी कयो असांखे वायरस जो जेको आहे न वैक्सीन कराए ॾियो। अस्सलाम वालेकुम। आऊं गुलसन मला ॻोठ मोले ॾिनो मीरबेर जे बराड़ी जो रहवासी आहियां। असांजे माल में हींअर हिकिड़ो ख़तरनाक वायरस पकड़िजी वियो आहे ऐं इंतिज़ामिया अञा ताईं जेको आहे सो सुती पई आहे। कंहिंखे का उहो कोन्हे का, सभु माण्हू जेको आहे सो ख़ासि करे हुकुमरान कुर्सियुनि ते विढ़िया पिया आहिनि। असांजा हिते माल मवेशी पिया मरनि, हिते ग़रीब माण्हुनि जी जेको आहे का उन्हनि खे उन कोन्हे का। बाक़ी हिननि खे रुॻो लांग मार्च, फलाणो मार्च, ही मार्च, हू मार्च ऐं गो नवाज़, गो नियाज़ी, गो फलाणो पे मश्करी मचाए वेठा आहिनि। हिते असांजा माल मरनि पिया। असांजी राति बकरी मरी वई आहे, घटि में घटि ग़रीब माण्हू असांजी 40-35 हज़ार रुपए जी बकरी मरी वई आहे। असांखे सॼी राति परेशानी में निंड कोन आई आहे। ॿिया माल बीमारी में विकिणिया पिया आहिनि, ॻोठाणनि जा माल विकिणिया पिया आहिनि। केरु वैक्सीन, को डॉक्टर, को माण्हू, को पुछण वारो कोन्हे को। ऐं उहो जेको आहे महिरबानी करे उन लाइ कुझु कयो वञे।